हिकु जोक्स ॿुधाई ॿुधायो। ईअं ई अथई दिलि ते न खणिजांइ, जनरल जोक्स आहे। हिकिड़ी ससु हूंदी हुई, हुनमें 3 न्याणा हूंदा हुआ। अच्छा, त ससु पंहिंजे न्याणनि जो प्रेम चेक करण लाइ पासे में नदी हूंदी हुई, उन में जंप ॾेई छॾी। त उन मां हिकु न्याणे न उनखे बचाए छॾी। त ॿिए ॾींहुं ससु ख़ुशि थी करे उनखे कार गिफ्ट कयईं। बरोबर। पोइ ससु चई हिकु न्याणो त हाणे ठीकु थी वियो, ओके थी वियो। त ॿिए ॾींहं ते वरी ससु वरी जंप ॾेई छॾियईं। त हिकु ॿिए न्याणे सोचियो हाणे मुंहिंजो फर्ज़ु आहे, त उहो पंहिंजी ससु खे वञी करे बचाए आयो। त ससु वरी ख़ुशि थी वई, पर हुनखे हुन मोटर साइकिल ॾिनईंसि। हाणे बचियो टियों न्याणो, ससु वरी नदीअ में जंप ॾेई छॾियईं। टे न्याणे सोचईं हाणे बचियो छा अथसि, ख़ाली हिकिड़ी साइकिल पई आहे। त उहो न बचाइण वियसि। अच्छा, पोइ ॿिए ॾींहं ते उन टे न्याणे खे BMW गिफ्ट मिली। कीअं? उनजे सहुरे ॾिनईंसि।